अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अॼु 12 रबीउल अव्वल 1439 हिजरी, 1 डिसेंबर 2017। अॼोके ॾींहं ते सॼे पाकिस्तान में अल्लाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि कयो वञे थो, संदसि तारीफ़ कई वञे थी ऐं असुल कमु जेको आहे त उन जे हिदायतुनि ते हलण जी तरग़ीब ॾियणु खपे ऐं किन जायुनि ते ॾिनी वञे थी। मां अॼु जेको मौज़ू खयो आहे उहो आहे, उनवान जेको मां रखियो आहे उहो आहे आख़िरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं आख़िरी हिदायतूं। ही हिकिड़ो निहायत अहम जेको सो मौज़ू आहे ऐं उन सां गॾु ही हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन आहे, कानून आहे, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हज जे मौक़े ते जबल रहमत ते चढ़ी इन जो ऐलान कयो। इहो जेको कॉन्स्टिट्यूशन खे उलमा 48 क्लाज़िस में विरहायो आहे। जीअं कानून हूंदा आहिनि, क्लाज़ 1 माना उनजो दर्जो हिकिड़ो, बाब हिकिड़ो ॿियो, या उनजो त इहे क्लाज़ 48 आहिनि, जंहिंजा वरी नंढा नंढा सब क्लाज़ बि आहिनि। तॾहिं करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहो कानून ॿुधाए पियो त चीन ख़बरदार थियो। ऐं ही मां जेके तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो, शायदि मूंखां पोइ तव्हां मूंखे न ॾिसो, त पहिरीं त मां इहा इन जी अहमियत जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके इब्तिदाई गुफ़्तगू थो करे इन कॉन्स्टिट्यूशन जे बारे में, उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके बि हज ते उन वक़्तु माण्हू आयल हुआ उन्हनि खे ख़िताब थो करे, चए थो या अय्युहन्नास, ए इंसानो, इस्माउ मिन्नी कौली फ़ाइकिलूह, चई हाणे ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो ऐं हुनखे सम्झो। फ़इन्नी ला अदरी लअल्ली लअल्काकुम बाद आमी हाज़ा बिहाज़ल मौक़िफ़ अबदा, चई मूंखे नाहे ख़बर त शायदि वरी मुंहिंजी हिन जाइ ते तव्हां सां ॿिए साल मुलाक़ात थिए न थिए। वरी चए थो त या अय्युहन्नास इन्नी वल्लाहु मा अदरी लअल्ली लअल्काकुम बिमकानी हाज़ा बाद यौमिकुम हाज़ा, साॻी ॻाल्हि। आनसितू, जे ख़ामोशीअ सां ॿुधो, अहम शइ आहे ख़ामोश, फ़इन्नकुम लअल्लकुम ला तरूनी बाद आमिकुम हाज़ा, जे ख़ामोशीअ सां ॿुधो, जो थी सघे थो त ॿिए साल तव्हां मूंखे न ॾिसो। इस्मउ मिन्नी उबई लकुम, मुंहिंजी कनु ॾेई ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन ॿुधायां थो। फ़इन्नी ला अदरी लअल्ली लअल्काकुम बाद आमी हाज़ा। ऐं हज जे बारे में फरमाए ख़ुज़ू मनासिककुम, चई मूंखां हज सिखो, हज जो तरीक़ो सिखो। फ़इन्नी ला अदरी लअल्ली लअहुज बाद आमी हाज़ा, मूंखे मां नथो सम्झां त मां हिन ॿिए साल बि तव्हां सां गॾु हज कंदुसि। ही जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो इहो जॾहिं पंहिंजो इस्लाम जो कॉन्स्टिट्यूशन ॾिनो, जंहिंमें 48 बंद आहिनि, जेके मां तव्हांखे अॼु ॾसींदुसि इंशाअल्लाह जेकॾहिं वक़्तु मूंखे मिलियो। लेकिन उन वक़्तु दुनिया जो सियासी नक्शो छा हो, उहो थोरो तव्हांखे मुख़्तसिर ॾसियां। चीन ते नज़र विझूं था त चीन में तांग ख़ानदान बरसर इक़्तिदार हो, ऐं उन तांग ख़ानदान जेको पहिरियों फरमान रवा जनरल ली युआन हो, जंहिंजो मुजस्मो जेको आहे सो चाइना वॉल, जेका ग्रेट चाइना वॉल आहे, उन जे स्टार जिते थिए थी बीजिंग में, उते लॻल आहे, जेको आउं ॾिसी आयुसि। उहो 726 ताईं हुकुमरान रहियो, ऐं जॾहिं की उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो इनकलाब बर्पा थी रहियो हो। उन खां पोइ ताई शिंग जेके से बरसर इक़्तिदार रहिया। वरी हेॾां फिरंदा अचो कंबोडिया, हिते ख़मीर ख़ानदान जी बरसर हुकूमत हुई, जेका 606 ईस्वीअ खां 1300 ईस्वीअ ताईं रहियल आहे। इंडिया में छा पोज़ीशन हुई रसूल अल्लाह इनकलाब जे वक़्तु? इन में हिंदू दौर जो आख़िरी फरमान रवा वाहिरिश वर्धन जेको हो सो 606 ते तख़्तनशीन थियो ऐं 647 ताईं हुकूमत कई, यानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ बि तक़रीबन 15 साल जी हुकूमत रही। उन वक़्तु हिंदुस्तान में 2 मज़हब आहे, हिकिड़ो हिंदू मज़हब ऐं ॿियो बुद्ध मज़हब। लेकिन ॿिन्ही जो हाल जेको सो ख़राबु थियणु शुरू थियो, छो त हिंदू मज़हब 3-3.5 साल पुराणो मज़हब आहे, सभ खां दुनिया जो शायदि पहिरियों मज़हब आहे, जेके किताबी हालत में बि आहे, उनजा किताब बि आहिनि, लेकिन उन जो असरु घटिबो वियो। हिन वक़्तु हिंदू मज़हब ते
अमल कोन थो थिए, पर हिंदुइज़म ते अमल थिए थो, जंहिंमें माना त असीं हिंदू आहियूं, तव्हां मुस्लमान आहियो, इहो माना जज़्बाती जहिड़ा आहिनि, बाक़ी किताबी हुननि वटि को बि दलील कोन्हे। ईरान में जेको आहे सो तवाइफ मलूके जो दौरु हो, खसरू परवेज़ जंहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले खे फाड़े गुस्ताखी कई, उन खां पोइ 632 ताईं जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कॉन्स्टिट्यूशन ॾिए पिए थो, त तक़रीबन 12 हुक्मरान मटिजी चुका हुआ। रोम में उन वक़्तु हरकिल अज़ीम जेको 610 ईस्वी खां 641 ईस्वी ताईं इक़्तिदार हो, उन जो वॾो इलाइक़ो हो। रोम जेको आहे सो मिस्र, हबशा, ट्यूनिस, तराबिलस ऐं इहे सभु इलाइक़ा जेके से रोम में शामिल हुआ। फ्रांस में उन वक़्तु इहो हो त उन वक़्तु उते ईसाईअत जो अशात शुरू थी, ऐं इहो ज़मानो हो शाह फ्रांस डेगोरेट अव्वल। यूरोप असल में उनजी हालत ख़राब हुई, नीम वहशी, नीम मज़हब कबीला हुआ, मिसाल नारसिमीन, स्वीडिश, फ्रेंशियन, सिलानी, आवार क्यूयार वग़ैरह, इन जो अमल दख़ल हो, ऐं ज़्यादातर उते बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं रखे उनजी परस्तिश कंदा हुआ। माना मूर्ति जी परस्तिश जीअं हिंदू कंदा, त इहे सभई मूर्तियूं पंहिंजे वक़्त जा वॾी बुज़ुर्ग हुआ। पोइ हिननि जो अक़ीदो हूंदो हो त हीअ असांखे अलाह खां कमु कराए ॾींदा, तंहिंजे करे ही उनजी जेको सो आॾो वञी मूर्तियुनि जे वेहंदा हुआ ऐं अलाह खे बि मञींदा हुआ। हीउ जेको असां कॉन्स्टिट्यूशन ॾिनो आहे, अहिड़ो कॉन्स्टिट्यूशन इस्लाम जो 600 साल ताईं तक़रीबन कंहिं बि क़ौम पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन न ठाहियो। मैग्ना कार्टा जेको इंग्लैंड में आयो, सो बि 1225 ईस्वीअ में आयो आहे। उनखां पोइ फ्रांस जो जेको ह्यूमन राइट्स जेके ऐं रेज़िडेंस जो जेको कॉन्स्टिट्यूशन आयो, उहो 1799 में आयो। ऐं ख़ासि तरह अमेरिकन ह्यूमन राइट्स जो कॉन्स्टिट्यूशन 1791 में आयो, ऐं इन में इन कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ कांग्रेस जेका आहे सा ठही वई। ही आहे दुनिया जी तरक़ी। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कॉन्स्टिट्यूशन जेको अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो, उन खां पोइ 600 साल ताईं दुनिया ईअं सम्झो त नीम वहशी दुनिया हुई, ऐं उन्हनि वटि को कानून कोन हो। ही पहिरियों रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे जेको इस्लाम असांखे ॾिनो। अचो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कॉन्स्टिट्यूशन जा 48 जेके हिन जा बंद आहिनि या क्लाज़िस आहिनि, उनखे ॿुधूं ऐं ध्यान सां ॿुधूं। ही जेको मां प्रोग्राम कयां थो इहो रिकॉर्ड थिए थो, ऐं इहो वरी फलाह आख़िर जे नाले सां फेसबुक ते इहो अची वेंदो सुभाणे ताईं, त तव्हां उते बि ॾिसी सघो था। ॿियो ही सुबुह जो वरी छंछरु ॾींहुं जेको 7 बजे सुबुह जो रिपीट थींदो, इन खे बि ॾिसी सघो था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह ताला असांखे ख़बरदार कयो आहे त तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करणी आहे। सूरह आल इमरान में अचे थो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो ॿुधाईं त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां अलाह सां मोहबत कयो, फत्तबिऊनी, तव्हां मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि मञो, जेको मां चवां थो तरीक़ो इख़्तियार कयो। जे ईअं कंदव, युहिब्बुकुमुल्लाह, अलाह तव्हां सां मोहबत कंदो, व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अलाह पाक रबड़ खणी तव्हांजा गुनाह बि ड्राहींदो। वल्लाह गफ़ूर रहीम, माना यगफिर लकुम जो मतिलबु लफ़्ज़ी तर्जुमो त अलाह मग़फ़िरत कंदो तव्हांजी जेको आहे सो तव्हांजे गुनाहनि जी। वल्लाह गफ़ूर रहीम, बेशक अलाह गफ़ूर रहीम आहे। हाणे अचो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इब्तिदा छा आहे। असां अॼोके ॾींहं ते या ईंदड़ ॾींहंनि में सॼी वॾी दावाऊं कंदासीं त अलाह खे असांखे अलाह जे रसूल जी मोहबत आहे, ऐं नातूं पढ़ियूं वेंदियूं ऐं ॿियूं शयूं कयूं वेंदियूं, पर अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत जो हिकिड़ो पैमानो आहे, ऐं उहो हिकिड़ी कसोटी आहे जेका पाण ॾसे वियो आहे। त जेकॾहिं तव्हां चओ था त हीउ शख़्स अलाह सां मोहबत थो करे, त इहा हणोसि कसोटी, त ख़बर पइजी वञे कहिड़ी कसोटी आहे। जामा तिरमिज़ी में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी, जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा रखियो, फ़क़ति इन्हीअ जी मूंसां मोहबत आहे। माना क़ाइदो कानून छा अची वियो, अलाह रसूल सां जी सुन्नत। हाणे हिकिड़ा माण्हू ॾाढी कूड़ी पई आहे पर पिया नात पढ़नि, त पोइ इहो चइबो त हीउ नात ख़्वान आहे, आवाज़ु सुठो अथसि, पैसनि जे लाइ पढ़े थो, पर अलाह सां हिन रसूल जी मोहबत कान्हे का। छो त पैमानो आहे, मन अहया सुन्नती फ़क़द अहबनी, जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा रखियो। सुन्नत आहे न कटणु थियो ऐं घर में कीअं दाख़िल थिजे। रसूल ने फरमायो आहे त मां पंहिंजे घर में पसंदि थो कयां त भली मां मग़लूब रहां पर करीम रहां, उन जे जाइ ते घर में ज़ालिम थी ऐं ग़ालिब रहां, सभिनी ते मां ॾंडो हलायां, ईअं न आहे। पाण फरमायूं त मां इहा सुन्नत आहे रसूल साईं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में कमकार में हथु विझराईंदा हुआ, पर जॾहिं निमाज़ थींदी पोइ कंहिंखे कोन सुञाणंदा हुआ। त इहा जेका सुन्नत आहे रसूल साईं, कीअं उथिजे कीअं वेहिजे, त इहो आहे कपिड़ा लटा कीअं पाइजनि,
शिकिल मुबारक कीअं कजे त पाण फरमायूं मन अहया सुनती फ़क़द अहबनी, जंहिं मुंहिंजी सुनत खे ज़िंदा रखियो सिर्फ़ु उन जी मूंसां मोहबत आहे। मन अहबनी, पोइ जंहिंजी अहिड़ी मूंसां मोहबत आहे कान मई फिल जन्न, उहो मूंसां जन्नत में गॾु हूंदो। हाणे ॿई ॻाल्हियूं ज़हन में रखो ऐं रसूल अलाह जो हुकुम बि रखो जेको मुंहिंजो मूं ॿुधायो त जेकॾहिं तव्हां चाहियो था त अलाह तव्हां सां मोहबत करे या तव्हां अलाह सां, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो मञो ऐं उनजे सुनत ते ऐं उनजी हिदायत ऐं इतबा कयो। हाणे ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ अचो त इन कॉन्स्टिट्यूशन, दुनिया जो अवलीन कॉन्स्टिट्यूशन जा 48 क्लाज़िस पढ़ूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह जे नाले सां इस्लामिक कॉन्स्टिट्यूशन जा 48 क्लाज़नि जो पहिरियों क्लाज़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अय्युहन्नास, ए इंसानो। हाणे अय्युहन्नास माना आम इंसान खे ख़िताब आहे, हिंदुनि खे ख़िताब आहे, सभिनी खे ख़िताब आहे। छा थो चए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्न रब्बकुम वाहिदुन व इन्न अबाकुम वाहिद। चई तव्हांजो रब बि हिकिड़ो आहे ऐं तव्हांजो अबो बि हिकिड़ो ई आहे। कुलकुम ले आदम, तव्हां सभई आदम जे औलाद में आहियो। आदम मिन तुराबिन, ऐं आदम मिटीअ मां ठहियल आहे। अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम, बाक़ी तव्हांजी इज़त या ज़िल्लत ज़ातियुनि जे करे नाहे, बल्कि तव्हांजी इज़त अलाह वटि आहे। अतकाकुम, जेको वधीक तक़वा वारो आहे। वधीक तक़वा वारो जो मतिलबु इहो आहे त अहिड़ो गुनाहगार जेको अलाह खां डिॼी ऐं मरण खां अॻु में पंहिंजा गुनाह बख़्शाए वञे। मुतक़ीअ जी इहा डेफिनेशन आहे। मुतक़ी उहो गुनाहगार आहे जेके पंहिंजा गुनाह मरण खां अॻु में बख़्शाए वञे। इन अलाह अलीमुन ख़बीर, बेशक अलाह ताला ॼाणे थो ऐं ख़बर रखे थो। इन क्लाज़ जा पहिरियों इहो सभु क्लाज़ हो ऐं ॿियो क्लाज़ ॿुधायोमांव टियों आहे ला फज़ल अरबियन अला अजमी वला अजमीन अला अरबी। चए थो हिकिड़े अरबीअ खे अजमीअ ते का फज़ीलत कान्हे, माना हिकिड़ो ओॾां आयो अरब मां, त उनजो मतिलबु न आहे त हाणे ही उनजी ऊची ज़ात थी वई। न वरी अजमीअ जो अरबीअ ते को फज़ीलत आहे। वला असवद अला अहमर वला अहमर अला असवद इला बि तक़वा, न को रंग जे करे आहे त हे गोरो रंग कारो रंग इन्हनि जो हिक ॿिए ते न आहे, बल्कि वरी ॻाल्हि आई बि तक़वा त उहो शख़्स केतिरो अलाह खां डिॼे थो। क्लास नंबर 2, उसीकुम इबाद अल्लाह बि तक़वा अल्लाह, मां अलाह ताला जी तव्हांखे परहेज़गारी इख़्तियार करण जी वसियत थो कयां। वाहुसुकुम अला ताहती, ऐं मां तव्हांखे हिमथायां थो, मां तव्हांखे रिकमेंड थो कयां त तव्हां हुनजी इताअत कयो। ऐं उन खां पोइ क्लास नंबर 3 अला कुल शइन मिन अमिर जाहिलियत तहत क़दमी मौज़ून, उहे सभु रीतूं ऐं रस्मूं जेके इस्लाम में न आहिनि ऐं जाहिलियत जे करे हुयूं, इहे सभई मां पंहिंजे पेरनि जे हेठां रूंदिया थो। ऐं इन जा जेके इन क्लास नंबर 2 जा 5 जेके आहिनि से सब क्लाज़िस आहिनि। पहिरियों इन कुल शइन मिन अहल जालिया मौज़ून तहत क़दमी हातइन, चए थो मुंहिंजे हिन 2 पेरनि हेठां मां सभु जेके से पुराणे ज़माने जूं रस्मूं लताड़िया थो। इन कुल दमिन व मालिन व मा सरत कानत फी जाहिलिया तहत क़दमी हाज़ी इला यौमिल क़यामत, इहे जेके पुराणे ज़माने जा जेके बदिला हुआ, खूननि जा बदिला या माल ऐं जेके व्याज वारियूं ॻाल्हियूं, इहे मां अॼु पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़ियां थो। इन मां सर जाहिलियत मौज़ूअत, मां सभु जेके जाहिल जूं रस्मूं चाहे हरम पाक में हुजनि, मां उनखे जेको आहे सो ख़तमु थो कयां। ग़ैर सदाना व सिकाया, सवाइ 2 रस्मुनि जे त हरम जी हिफ़ाज़त जा चौकीदार हुजनि ऐं ॿियो हुते हरम में माण्हू खे पाणी पीआरण वारा पखाली हुजनि। वल अमद कूद, ऐं जंहिं खून ॼाणे वारे कयो या करायो उन खे क़तलु करणो आहे। व शिबहल अमद मां क़तल बिल असा वल हिजर, बाक़ी जेको क़तलु अमद नथो थिए, जीअं मिसाल तौरु लठ सां कंहिंखे मारे, लठण सां मरी पवे या पथर सां मरी पवे, त वफ़ी मियत बि आईर, त इन जी सज़ा जेका आहे 100 ऊठ जे बराबरि आहे। फमन ज़ाद 100 ऊठ उन ज़माने जा या 100 ऊठ हाणोका, ऐं ऊठ जेकॾहिं 2 लखनि में मिले त 30 जो 60 लख रुपया। फमन ज़ाद फोमिन अहल जाहिलियत, जेको वधीक घुरे इहो जाहिलियत आहे। व इन कुल रिबा मौदून, तव्हां जेके व्याज आहिनि उहे मां सभु ख़तमु थो कयां। लेकिन वला रूस अमवालकुम, बाक़ी जेको तव्हांजो मूर आहे उहो तव्हांखे मिलणु खपे। वला तज़लिमून वला तुज़लिमून, न तव्हां ज़ुल्म कयो न तव्हां ते ज़ुल्म कयो वञे। कज़ अल्लाह अन्नहु ला रिबा, अलाह ताला फ़ैसिलो कयां व्याज न हलंदो।
ऐं रिबा जाहिलियत मौदू ऐं इन जाहिलियत जो इहो जेको व्याज आहे इनखे असीं ख़तमु था कयूं। ऐं उन में पाण सलाह सलम फरमायो त अव्वल रिबा अद, मां जेको पहिरियों पहिरियों जेको इहो सूद आहे मां पंहिंजो छॾियां थो, जेको हज़रत अब्बास बिन अब्दुल मुतलब जे जिन जो जेको व्याज हो मां उन ख़तमु थो कयां। उन खां पोइ छहों इन जो सब क्लाज़ आहे इन कुल दमुन फी जाहिलिया मौदू, मां जेके बदिला आहिनि खून जा उहे मां जेके अॻे ज़माने में वठंदा ख़तमु थो कयां। इन अव्वल दिमाग़ अदब, मां पहिरियों जेको इहो खून छॾियां थो दम इबिन रबिया बिन हारिस बिन अब्दुल मुतलब, इन जो छॾियां थो वकान मुस्तरदिअन फी बनी लईस, इहो नंढड़ो हो, हिनखे मोकिलियो वियो खीर पियारण जे लाइ बनी लैस में, क़तलो हुज़ैल, त हुज़ैल कबीर जे माण्हुनि खे ख़बर पई, उहे अची हिनखे मारे विया। सो फो अव्वल मां अब्दा बि मिन दिमाग़ जाहिलियत, इन करे इहो पहिरियों पहिरियों मां इनखे ख़तमु थो कयां। क्लास सतों, इन जा अलिफ़ पहिरियां त इन नसीह ज़ियादतुन फिल कुफ़्र युल बिहिल लज़ीन कफ़रू युहिलूनहु आमौ व युहरिमूनहु आमौ, इन जी मां माना करे थो वञा त जेके आहिनि से 4 जेके महीना आहिनि से इन में क़त्ल या जहिड़ो नाहे करणो, जेके 4 महीना, लेकिन उहे छा कंदा हुआ मके जा मुशरिक, जो कॾहिं कॾहिं हिकिड़े महीने खे चवंदा हाणे अॼु हिनखे हलाल था कयूं, जहिड़ो हुनखे मारींदासीं, पोइ वरी इन जे जाइ ते 4 ॿियो को महीनो कंदासीं, इहो जेको आहे सो नाहे। तंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इहो ईअं न थींदो। ऐं इहो चए थो त इन बे क्लास बे इन ज़मान कदिस्तदार कहियत ही यौम ख़लक़ अल्लाहु समावात वल अर्द, चई ज़मानो मटिजे पियो थो, माना हिकिड़ो महीनो आहे रमज़ान जो त वरी अची वेंदो, ऐं ज़ुल्हज जो त वरी ॿिए साल अची वेंदो। इन इद्दत शहूर इंदल्लाह इस्ना अशर शहरा, अलाह वटि ॻण जेका महीननि जे 12 आहिनि इहे अलाह जे किताब में आहिनि, ऐं मिनहा अरबत हुरमुन, उन में 4 महीना जेके आहिनि उहे उन्हनि में जहिड़ो क़त्ल हराम आहे। सलासत मुतवालियात 3 ॻंढियल आहिनि पाण में, ज़ुल्क़द ज़ुलहज मुहर्रम, बाक़ी रजब जेको आहे सो उन खां अलावा। पाण पोइ जॾहिं करे पोइ चवणु लॻो अला हल बलक तूं, चई ॻाल्हि मां तव्हांखे पहुचाई, त फ़काल नास नाम, त माण्हू चयो त असीं हा असांखे तव्हां सम्झायो, त अलाह चई अलाहुम अशर, अलाह से तूं शाहिद रहिजांइ। उन खां पोइ उनजो क्लास जे जेको जीम आहे उहो आहे त इनल हज फी ज़िल हज इला यौम, हज हमेशह ज़ुल्हज जे महीने में थींदो क़यामत ताईं। ऐं उन खां पोइ क्लास 4 चई अय्युहन नास हल तदरून फी अई शहरिन अंतुम, चई तव्हां ख़बर आहे त हे तव्हां जेको आहे सो कहिड़े महीनो आहे तव्हांजो, त चवणु लॻा हा असीं ख़बर आहे त हीउ जेको महीनो आहे सो ज़ुल्हज जो आहे। फी अई यौमिन अंतुम, अॼु तव्हां कहिड़े ॾींहं में आहियो, त चई अरफात जो ॾींहुं आहे। फी अई बलदिन अंतुम, अॼु तव्हां कहिड़े इलाइक़े में आहियो, त असीं मके मुकरम। कालू फी यौमिन, त चवंदो इन जे करे फी इन दिमाग़ुम, तव्हांजा हिक ॿिए जा खून यानी जानियूं, अमवालकुम तव्हांजा माल, अरादकुम तव्हांजूं इज़तूं, अबशारकुम तव्हांजूं खलूं ऐं बुत, अलैकुम हराम, जे हिक ॿिए जा हराम आहिनि, न तव्हां कंहिंखे मारींदो, न कंहिंजो माल खणंदो, न कंहिंजी बेइज़ती कंदो, उहे ईअं हराम आहिनि का हुरमत यौमिकुम हाज़ा, जीअं हीउ अॼोको ॾींहुं जेको आहे इहो हराम आहे, मुहर्रम आहे, ऐं हीउ जेको महीनो मुहर्रम आहे, ऐं जेको हीउ शहर आहे जेको मको मुकरम आहे इहो आहे, ऐं जेको आहे इहो आहे। चई त इस्मो मिनी तईशू, मुंहिंजी ॻाल्हि कनु ॾेई ॿुधो त तव्हां इज़त जी ज़िंदगी गुज़ारींदो। अल्लाह ला तज़लिमू, कंहिंते ज़ुल्म न कयो, अल्लाह ला तज़लिमू, अल्लाह ला तज़लिमू। इन क्लास 8 जो पहिरियों बंदि, ॿियों बंदि, वरी थो चए त ज़ुल्म न कयो, फला तज़लिमू अनफुसकुम, हिक ॿिए सां ज़ुल्म न कयो। उन खां पोइ क्लास 9 या नास इस्मऊ कोली व अकिलू, हिन क्लास जी शुरूआति करण लाइ रसूल फरमाए थो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं हिनखे सम्झो, अकिलू इनखे सम्झो, इन कुल मुस्लिम अख़ू मुस्लिम व इनल मुस्लिमीन अख़वा, हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान जो भाउ आहे, ऐं सॼी मुस्लिम क़ौम हिक ॿिए जी भाउ आहे। अला कुल मुस्लिम मुहर्रम अला मुस्लिम, मुस्लिम हिकिड़ो मुस्लमान जो जेको आहे सो इज़त एहतराम ॿिए मुस्लमान खे करणी आहे। वरी मोमिन अला मोमिन हरामिन का हरमत हाज़िम, ऐं वरी मोमिन मोमिन जे मथां ईअं मुहर्रम आहे जीअं ही अॼोको ॾींहुं आहे। लहमू अलई हराम, कंहिंखे खून करणु कंहिंजो, माना लहम जो लफ़्ज़ अरबी माना गोश्त, त माना उहो कंहिंजो हराम आहे। याकलो बिल गैब यग़ताबहू, ऐं कंहिंजी पोयां गिला करणु हराम आहे। अर्ज़ अलई हराम, ऐं यख़रको, कंहिंजी बेइज़ती करणु या उनजी इज़त में टुंग करणु इहो हराम आहे। वजह अलई हराम, ऐं यलतमहू, कंहिंखे मुंहं ते चपाटूं हणणु इहो हराम आहे। व इज़ाह अलई हराम, ऐं यूज़ी, ऐं कंहिंखे तकलीफ़ ॾियणु हराम आहे। वला यहल अम्र मुस्लिम दम अखी, मुस्लमान जो ॿिए जो खून जेको आहे हलाल कोन्हे। वला यहल माल मुस्लिम इला मा आती अन तय्यब नफ्सहू,
ऐं मुस्लमान जो माल जेको आहे सो ॿिए ते हलाल न आहे जेसि ताईं को ख़ुशीअ सां पाण न ॾिए। क्लास 12 पहिरियां त मुस्लिम जे बारे में त फरमाए थो त अल मुस्लिम मन सलम नास में लिसानी यद, मुस्लमान उहा जंहिंजे ज़ुबान ऐं हुनजे हथनि सां ॿियो मुस्लमान जेको आहे सो बचियल हुजे। क्लास 13 वल मोमिन मन आमिनहु नास अला अमवालिहिम अनफुसिहिम, ऐं मोमिन उहो आहे जंहिंजे ॿियनि माण्हुनि जे माल ऐं हुनजी जाननि जी जेका आहे सो ही हिफ़ाज़त थो करे। वल मुहाजिर मन हजर ख़ताया ज़ुनूब, मुहाजिर उहो आहे जेको पंहिंजी बुरायूं छॾे ॾिए। वल मुजाहिद मन जाहिद नफ़्सो फी ताअत अल्लाह, ऐं मुजाहिद उहो आहे जेको पंहिंजी जेका नफ़्स आहे उहा अलाह जे इताअत में गुज़ारे। वमन कान इंदहु क्लास 16 अमाना फल युअदिहा इला मन आयत मिनहु अलैहा, जेको आहे सो जंहिंखे का अमानत मिले त उहा अमानत मोटाए। अदईन मुख़दीयुन, जो कर्ज़ आहे लाज़िम मोटाइणो आहे। आरियत मुअदातु, ऐं जेको उधर वरितल आहे जेको सो मोटाइणी आहे। वल मिनहत मरदूदन, तव्हांखे केरु गिफ्ट ॾिए त बदिले में तव्हां बि हुनखे को गिफ्ट ॾियो। उहा ज़ईम ग़ारिबुन, जेकॾहिं को कंहिंजो ज़मानत खणे थो त पोइ हुनजो ज़िमेदार आहे। ऐं क्लास नंबर 21 इला यजनी जान अला अला नफ़्सी, ऐं जेको आहे सो हर माण्हू जेको ॾोह करे थो उनजो ज़िमेदार पाण आहे। अला यजनी जान अला वालिदी अला मौलूदन अला वलदी, ऐं पीउ जेको आहे सो पुट जे ॾोह जो ज़िमेदार न आहे ऐं पुट पीउ जे ॾोह जो ज़िमेदार न आहे। क्लास नंबर 22। क्लास 22 ते ब्रेक वठूं था। इंशा अल्लाह ताला 48 क्लासनि बक़ाया हिन प्रोग्राम खां पोइ हिन ब्रेक खां पोइ इंशा अल्लाह पूरी करण जी कोशिशि कंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां इस्लाम जो कॉन्स्टिट्यूशन कानून जेका 48 क्लासनि ते शामिल आहे पढ़ी रहिया आहियूं। हीउ उहो कानून आहे जेको हिन दुनिया जो पहिरियों रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे। क्लास नंबर 23 रसूल सल्लल्लाहु फरमाइनि था फत्तकुल्लाह फी निसा, चए थो औरतुनि जे बारे में तव्हां अलाह जो डिॼो अलाह खां। छो? फइन्नकुम अखस्तुमुहुन्न बिअमानिल्लाह वस्तहललतुम फुरूजहुन बिकलमतिल्लाह। चए ॾिसो, हिकिड़ी पराई माई तव्हांखे मिले थी शादीअ में, अलाह जे नाले ते तव्हां निकाह पढ़ियो, अलाह जे नाले ते उहा उनखे तव्हांखे हासिल था कयो, ऐं हुनजी हर शइ तव्हांजे लाइ हलाल थी थिए अलाह जे नाले सां। माना अलाह तव्हांखे पराई शइ ॾियारी जंहिंमां तव्हां सुकून वठो था, त अलाह चए थो त मां तव्हांखे ॾियारी आहे, मुंहिंजे नाले सां तव्हांखे औरत मिली आहे, त तव्हांखे बि खपे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि इन जे मामले में सम्झो। तंहिंजे करे अलाह जेको हुकुम कया आहिनि डिॼो। अॻिते अचनि था क्लास नंबर 24 में चए थो अला इस्तौसु बिनिसा खैरन, तव्हांखे नसीहत करी थी वञे औरतुनि जे बारे में त हुन सां भला थियो। इन्नमा हुन ऐवानुन इंदकुम, ख़ैर हू तव्हांजी इताअत में त आहिनि। लैस तमलिकून मिनहुन शैयन गैर ज़ालिक, इन खां अलावा तव्हां हुनजे जान जा मालिक न आहियो। ईअं न आहे त माई जा वार कतरे छॾियो, हुनखे अज़ाब ॾियो, हुनखे धक हणो, इहे तव्हांजी मालिक न आहे, हीअ तव्हांजी प्रॉपर्टी न आहे, को बकरी या ॻऊं कान्हे का जो तव्हां कुई छॾियो हुनखे। ख़बरदार, सिर्फ़ु तव्हांजी उहा इताअत कंदी, उन खां अलावा तव्हां हुनजे जिस्म जा मालिक न आहियो जो जीअं वॾियो कटियो वॾियो जीअं तव्हां कयो। व इन लिनिसा हक़नि व इन लकुम अलैहिन हक़ा। 25 क्लास त औरतुनि जा तव्हां ते हक़ आहिनि, तव्हांजा औरतुनि ते हक़ आहिनि। हाणे ॿुधो अॻिते हिन जा वरी सभु क्लास आहिनि। पहिरियों त अन लकुम अला निसा हक़नि, इहा ॻाल्हि व अलैहिन अन ला यातीन बिफाहिशतन मुबैना, पहिरियों त तव्हांजो हक़ औरत ते आहे त का बि बुराई न कनि। ॿियो वलकुम अलैहिन, ॿियो तव्हांजो हुननि जो हक़ आहे अन ला युतीन फर्शकुम अहदन तकरहूनहु, तव्हांजे बिस्तरे खे पलीत न कनि कंहिं ॿिए शख़्स सां, लताड़िन न। टियों सब क्लास वला यदखुलन बियूतकुम अहदन तकरहूनहु इल्ला बिइज़्निकुम, इहो घर में उन कंहिंखे बि अचण न ॾियनि जंहिंजी तव्हांजी इजाज़त न आहे, तव्हां हुन खां इजाज़त न ॾिनी आहे। फ़इन फ़अलन फ़इन्नल्लाह क़द अज़न लकुम, जे इहे कम कनि थियूं ऐं मुड़नि न थियूं त पोइ उन जे लाइ बि अलाह साईं चए थो मां तव्हांखे ॾसां थो छा कयो। नंबर 1 ऐं तहजुरू हुन फी मज़ाज, पहिरीं त तव्हां सज़ा इहा आहे, पहिरीं ट्राई करे ॾिसो
त हुन सां हुनजो बिस्तरो जुदा कयो, चई बसि तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, पर हाणे तूं मुंहिंजो चवणु नथी वठी, मां पोइ 2-3 महीना ईअं करे ॾिसो। पर जे उन खां पोइ बि हुन में का ख़राबी रहिजी थी वञे त इन तद्रुबु हुन गैर मुबरह, त उन खां पोइ तव्हां हुनखे धिको थाबो ॾेई सघो था, पर धकु न हणंदव जंहिंजो को निशान थिए। ऐं वरी इलाव हक़ हुन अलैकुम, ऐं हाणे हुननि जा तव्हां ते हक़ आहिनि। नंबर 1 इन जो क्लास जो 5हों हिसो सभु क्लास, ऐं तहसनू इलैहि नफ़ी किस्वत हुन व ताम हुन, तव्हां हुन सां खाइण पीअण में, ताम ऐं कपिड़े लटे में तव्हां सां सुठो हलो। इन अंतहीन, पर जेकॾहिं उहे जेके ॻाल्हियूं उन मां मुड़ी थियूं वञनि, उहा अतानकुम ऐं तव्हांजी इताअत कनि थियूं, त पोइ तव्हां हुनखे ईअं ई खारायो पीआरियो जेको रवाजु आहे। वला यसीनकुम फी मारूफ़, ऐं ॿियो त औरत खे खपे त तव्हांजी नेकीअ जे कमनि में तव्हांजी इनकार न कनि। फ़इन फ़अल ज़ालिक फ़लैस लकुम अलैहिम सबील, पर जेकॾहिं नेकी कनि थियूं तव्हांजे चवण में आहिनि त पोइ ख़बरदार तव्हां हुन ते को हथु न खणंदव या हुनखे तंग न कंदव। ॿियो ला तन 8हों सभु क्लास 8हों, ला तनफ़िक़ु इमराअतु मिन बैतहा इल्ला बिइज़्नि ज़ौजिहा, औरत खे खपे त घर जो को बि जेको अहिड़ो ख़र्च न करे पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ। ऐं उन खां पोइ क्लास सभु क्लास 9 व अनल वलद लिल फराश, छोकिरो ॿारु उन जो आहे जंहिंजे बिस्तर ते ॼाओ आहे, माना जंहिं मां ॼाओ आहे, तंहिंजे करे जेको आहे वल आहिर हिजर वैसा वेन अलाह, ऐं बाक़ी जेको ज़ना करे थो उनखे पथरनि जी सज़ा मिलंदी ऐं अलाह वटि जो हिसाबु आहे। सभु क्लास 11 इल्ला ला यहिल मरातन ऐं तोती मिन माल ज़ौजा मरातन, माना उन औरत लाइ हलाल न आहे त पंहिंजे मुड़ुस जे माल मां कंहिंखे शइ खणी ॾिए उन इजाज़त खां सवाइ। ऐं उन खां अलावा वमन उदिया इला गैर अबी, जेकॾहिं को माण्हू पंहिंजो पीउ मटाईंदो, असली पीउ जो नालो लिकाए ऐं कंहिं जो चवंदो मां फलाणे जो पुटु आहियां, या हिकिड़ो ग़ुलाम वरी पंहिंजे मालिक जो नालो मटाईंदो त फ़अलैहि लानतुल्लाह वल मलाइकतु वन्नास अजमईन, इन जे मथां लानत आहे। ला यक़बल मिन्हु सर्फ़ुं वला अदलुन, पोइ इन खां को बि क़बूल न कयो वेंदो हदियो। क्लास 26 इरकाकुम इरकाकुम इरकाम, तव्हांजा ग़ुलाम तव्हांजा नौकर, हाणे ग़ुलाम त कोन्हनि पर नौकरनि ते बि तक़रीबन इहो लॻंदो। अतइमुहुम मिमा ताकुलून, उन्हनि खे उहो खारायो जेको तव्हां खाओ था, 2 देगड़ियूं न चाढ़ींदव नौकरनि जे लाइ। वक्सुहुम मिमा तलबसून, ऐं उन्हनि खे उहो क्वालिटी जो कपिड़ो पारायो जेको तव्हांजी क्वालिटी पाण पायो था। ईद ते जेको नौकरनि खे कपिड़ो वठी ॾिबो आहे उन में उनखे ईअं न थींदो त उनखे सादड़ो वठी ॾींदव, लेकिन इहा आहे की ज़ाहिर आहे त इहो वॾो ख़र्चु आहे। पोइ इन जो हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे त मां चवंदो आहियां त बाबा फलाणे दुकान सां मां ॻाल्हाईंदो आहियां, उते जेको तव्हांखे पसंदि अचे सो वञी वठो। पोइ हू वेंदा आहिनि पंहिंजी मर्ज़ीअ ते वठंदा आहिनि पंहिंजी पसंदि, जेके आहिनि मुंहिंजे ऑफिस में 8, 10, 15 जेके नंढा नौकर, वॾा त हाणे पघारनि वारनि खे मां कोन्ह चवंदो आहियां। त इहो आहे त जेको सो पारायो सो पायो। ॿी ॻाल्हि फ़िन जाऊ बि ज़म्बिन ला तुरीदुन तग़फिरू, पर को ॾोह था कनि जेको तव्हां माफ़ नथा करे सघो, त फ़बीउ इबाद अल्लाह, जे बानो आहे त हुनखे विकिणी छॾियो, पर जे नौकर आहे त भली कढी छॾियोसि। वला तुअज़िबुहुम, मारियोसि न, अज़ाब न ॾियोसि। ऐं उन खां पोइ जेको आहे सो अॻिते अचे थो क्लास 26 जो जेको सो ॿियों सभु क्लास फ़ऊसीकुम बिमन मलकत ऐमानुकुम, नौकिरियाणियूं या तव्हांजूं बानियूं जेके उन जे बारे में असीं तव्हांखे नसीहत कयूं था। कहिड़ियूं अतइमुहुम मिमा ताकुलून वलबिसूहुम मिमा तलबसून, मानी उहा खारायोनि जेका तव्हां खाओ था, कपिड़ा अहिड़ा पारायो जेके तव्हां पाण पायो था। उन खां पोइ अॻिते आहे सभु क्लास 27 अयुन्नास इन्ना उमिरतु अन उकातिल नास हत्ता यकुलू ला इलाहा इल्लल्लाह, माना मूंखे हुकुम आहे त मां उन्हनि मुशरिकनि सां विढ़ां जेसि ताईं चवनि था त ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कम अलाह थो करे, अलाह हर जाइ ते हाज़िर आहे, असां सिर्फ़ु उन खां घुरंदासीं। उन खां पोइ फ़ैज़ा कालू हा, जेकॾहिं ईअं चवनि था, या ॿी माना त काफ़र ला इलाहा इल्लल्लाह चवनि या मुस्लमान शिरक छॾनि, फ़ैज़ा कालू हा असमू दिमाहूं अमवालूं हिसाब मिलियल, त पोइ हिननि जो माल बची वेंदो, जान बि बची वेंदी ऐं हिसाब अलाह वटि आहे। ला तुशरिकू बिल्लाह शैया क्लास 28 अलाह सां बिल्कुलु ज़रो बि शिरक न कयो। वला तक़्तुलू नफ़्सल लती हरम अल्लाह इल्ला बिल, कंहिंखे बेगुनाह खे क़त्ल न कयो। वला तज़नू क्लास 30 ज़ना न कयो। क्लास 31 वला तसरफ़ू चोरी न कयो। क्लास 32 अयुन्नास ला नबी बादी वला उम्मत बादकुम, मूंखां पोइ न को नबी ईंदो न को तव्हां खां पोइ ॿी का उम्मत अचणी आहे। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसीह ददाल जो लंबो ख़ुतबो ॾिनो ऐं चयईं त पाण फरमायूं सभु क्लास 2 में मां बसल्लाह मिन नबीन इल्ला वक़द अंज़रहु उम्मत हू,
माना त जेको जेके बि नबी आया इन मसीह दजाल खां पंहिंजी उमत खे डिॼारियूं, तंहिंजे करे आउं बि तव्हांखे उन खां डिॼारियां थो। उन खां पोइ हिन जो सब क्लास टियों आहे त हिन अफ़ज़ल दुआई व दुआ मिन कान कबली मिन अंबिया, चए थो हिकिड़ी दुआ आहे ज़बरदस्त, जेका दुआ मां घुरां थो, जेका मुंहिंजी दुआनि मां सभिनी खां अफ़ज़ल दुआ आहे, ऐं मूंखां पोइ नबी बि उहा घुरंदा। उहा कहिड़ी दुआ आहे? ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह लहुल मुल्क व लहुल हम्द बियदिहिल ख़ैर युहयी व युमीत व अला कुल्लि शैइन क़दीर। माना ला इलाहा इल्लल्लाह वहदहु, माना सभु कम अलाह अकेलो थो करे, ला शरीक लहू, हुन पंहिंजे कमनि में कंहिंखे शरीक न कयो आहे। ईअं न चयो थी त नंढा सना कम तूं भली माण्हुनि जा ॿुधी कर ऐं वॾा वॾा कम मां कंदुसि, न, बल्कि सुईअ जे धागे जेतिरो कम बि रब पंहिंजे हथ में रखियो आहे। वलहुल मुल्क, उन जी बादशाही आहे, वलहुल हम्द, ऐं उन जी तारीफ़ आहे, बियदिहिल ख़ैर, हुनजे हथ में सभु भलायूं आहिनि, युहयी व युमीत, पाण ई आर्डर इशू कंदो आहे त हीउ ॿारु ॼमे, ऐं पाण आर्डर इशू कंदो आहे त हीउ माण्हू मरे, व अला कुल्लि शैइन क़दीर, बल्कि सभु कम जेके अलाह पंहिंजे हथनि सां पाण थो करे, कोई हर शइ ते क़ादिर आहे। क्लास 33 ओबदू रब्बकुम, अलाह जी इबादत कयो, वसलू खम्सकुम, 5 नमाज़ूं पढ़ो, सूमू शहरकुम, रमज़ान जा रोज़ा रखो, व हजू बैतकुम, ऐं जेको आहे सो पंहिंजे जेको अलाह जो घर आहे उनजी हज कयो, व अदू ज़कातकुम तय्यबत बिहा अनफुसकुम, ऐं ज़कात ख़ुशीअ सां ॾियो, तदखुलु जन्नत रब्बिकुम अज़्ज़ व जल, त इन जे नतीजे में तव्हां जन्नत में दाख़िल थींदो। क्लास 34 वत्तकुल्लाह, अलाह खां डिॼो, वला तबख़ुज़ू नास अशियाहुम, माण्हू सां ठगी न कयो, उनजी तोर में घटिताई न कयो, वला तअसू फिल अर्द मुफ़्सिदीन, ऐं ज़मीन में फ़साद न फैलायो, चोरी न कयो, कूड़ न ॻाल्हायो, रिश्वत न वठो, ठगी न कयो। क्लास 35 व इयाकुम वल गुलू, दीन में वाधारा न कयो, जेके इबादतूं मिलियूं आहिनि काफ़ी आहिनि, तहजद आहे, रोज़ा आहिनि, इहे काफ़ी आहिनि, इहे अटकलूं सटकलूं करे नयूं शयूं न पैदा कयो, गुलू न कयो। इन्नमा हलक मिन कान क़बलकुम बिल गुलू फिल दीन, इहे माण्हू तबाह अॻियां क़ौमूं दीन में वाधारा करे मरी आहे। वाधारा कहिड़ा? नकली इबादतूं, जिन जो सहाबिन न कयूं, जेके असली इबादतूं छॾे नकली इबादत। नकली इबादत जी निशानी घणे भाङे आहे, चंदा थींदा, बल्ब लॻंदा, ढोल वॼंदा, ऐं इहे जेके आहिनि से इहे नकली इबादतूं आहिनि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन कयूं। असली इबादतूं शुरूअ खां हलंदियूं थी थियनि, नकली इबादत जंहिंखे बिदअत चइबो आहे, विचां किथां शुरू थींदी, 100 साल खां पोइ 10 सालनि खां अॻु कयूं हूंदियूं, 200 साल अॻु में शुरू थींदियूं, त चए थो ख़बरदार इहो गुलू न कयो। ऐं क्लास 36 रसूल फरमाए थो या नास इन फ़इन शैतान कद यअस मिन ऐं युबद बिअर्ज़िकुम हाज़िही अबदा, शैतान मायूस आहे त हिन हिजाज़ जे इलाइक़े में संदसि पूॼा कई वेंदी, माना हिते के मूर्तियूं लॻंदियूं वलियनि बुज़ुर्गनि जूं, जीअं हर में लॻलियूं, ऐं माण्हू वरी हुननि खे वञी चवंदा त तूं अलाह खां कमु कराए ॾे, हक़ीक़त में अलाह चए थो कमु कोन थो थिए, इहो शैतान जी इबादत आहे। त शैतान मायूस आहे त इन हिजाज़ जे इलाइक़े में का बि अहिड़ियूं मूर्तियूं न लॻंदियूं, वलाकिन नऊं ऐं युते फ़ीमा सिवा, बाक़ी इन खां ॿियूं नंढियुनि ॻाल्हियुनि में चाहींदो त मुंहिंजी इताअत कई वञे, तंहिंजे करे फहज़रू अला दीनकुम, तव्हां इन खां ख़बरदार रहो पंहिंजे दीन में। क्लास 37 इन लाइ कसम इन अल्लाह क़सम लिकुल वारिस नसीबन मिनल मीरास, हर वारिस जो जेको सो मीरास में हिसो फिक्स थी वियो आहे। फला तजीज़ लिवारिस वसियत, तंहिं करे जाइज़ न आहे त तव्हां हुनजी वसियत मटायो, जेकॾहिं पुट खे 2 हिसा आहिनि त हुन जा 3 न कंदव, धीउ जो हिकिड़ो सां अधु न कंदव। वला तजूज़ वसियत फी अक्सर मिन सुल्स, तंहिं करे तव्हांजी सॼी प्रॉपर्टी इन रेशियो सां वेंदी, सवाइ 33%, 1/3 जेको आहे उहा तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां वसियत करे ॿियनि खे ॾेई सघो था। लेकिन इन जो मतिलबु न आहे त हाणे मरी माण्हू वञे पोइ हुनखे विराइजे, बल्कि पंहिंजी ज़िंदगी में ई जेको सो पंहिंजे वारसनि जे लाइ प्रोपोर्शन बुक रखियो, लेकिन अलाह जे कानून खां हेठि मथे न कंदव, रेशा उहा ई रखो, पर ज़िंदगीअ में करण सां बहितरी आहे त पछाड़ी में विढ़ंदा कोन। उन खां पोइ क्लास 38 त सदकू, सदको ॾियो, फ़इनी ला अदरी ला लकुम ला तरूनी बाद योमी हाज़ा, सदको ॾियो छो त थी सघे थो त तव्हां पोइ वरी मूंखे न ॾिसो। ऐं क्लास 39 ला तातू अल्लाह, अलाह जा कूड़ा कसम न खणो, फ़इन्नहु मन ताती अल्लाह, जेको अलाह जा कूड़ा कसम खणंदो, अक़ज़बुल्लाह, अलाह जो कूड़ ज़ाहिर कंदो। 40 क्लास या नाज़ ख़ुज़ू मिन इल्म क़बल यक़बिज़ इल्म, इल्म खे पढ़ी वठो जो उन खां अॻु में इल्मु खजी वञे। जीअं अॼुकल्ह ॾिसो इल्मु खजंदो थो वञे, क़ुर शरीफ़ जी आदत पई आहे त बिना माना जे माण्हू वठां कयो पिया था पढ़नि, ऐं माना पढ़नि ई कोन था, इहो इल्मु खजण जो निशानियूं आहिनि। छाकाणि त मां तव्हांखे ॿुधायो त इब्न माजा जी हदीस शरीफ़ आहे त हिकु आयत क़ुर जी सम्झी पढ़णु 100 रकात नफ़लनि खां वधीक हुनजो अजुर आहे, पर माण्हू जेको आहे सो इन ॻाल्हि ते अचनि ई कोन था, जॾहिं की क़ुर शरीफ़ तर्जुमे सां मौजूदु आहिनि। उन खां पोइ क्लास 41
जेको इन सदूर ला तगुला सलासा, इंसान मोमिन जो दिलि टे शयुनि खां ख़ाली न हूंदो। इख़लासुल अमल लिल्लाह, अलाह जो जेको बि अमल कंदो इख़लास अलाह जो कंदो। मनासित अहल अमर, ऐं जेके जिन जे हथ में पावर आहे उन्हनि खे नसीहत करणु। लुज़ूम जमात मुस्लिम, मोमिन जमायत में लाज़िम हूंदो, बिना जमा ला इस्लाम इला बि जमात। उन खां पोइ इन जो क्लास सभु क्लास आहे मान अलाह दान इला अंज़ल लहू दवा इल हरम, चए थो जेकॾहिं का बि बीमारी आहे उन जो दवा हिन धरतीअ ते मौजूदु आहे। ईअं न चओ त एड जी बीमारी कान्हे, इल हरम, बाक़ी पोढ़ापे जो इलाजु कोन्हे को, इहो कोन थींदो। बाक़ी हर दवा हिकु हर बीमारीअ जो इलाजु मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे एलोपैथी में नथो मिले त सुठा सुठा हकीम आहिनि, तव्हां उन्हनि वटि वञो जहिड़नि बूटनि सां तव्हां इलाजु कराए सघंदा। ऐं उन खां पोइ 42 क्लास फ़ाइकलू अयुन्नास, माना कन खोले ॿुधो ऐं सम्झो। फ़ाइकलू माना सम्झो ए इंसानो मुंहिंजी ॻाल्हि, फ़इन्नी कद बलग़्त, मां तव्हांखे पहुचाए चुको आहियां। छा कहिड़ी, चए थो जेको हाणे ॿुधो अहम थो ॻाल्हि ॾसे, कद तरक़्तु फ़ीकुम मा लन तज़लू बअदी अबदा, हिकिड़ी अहिड़ी शइ थो मां तव्हांखे ॾसे वञा जेका छॾे थो वञा, उन्हीअ खे जेकॾहिं चंबड़ंदव त तव्हां गुमराह न थींदो। इन तसम बि किताब अलाह तबारक व तआला, इहो आहे क़ुर पाक, इन खे चंबड़ी पओ। वरी चए थो वक़त तरक़्तु फ़ीकुम मां अन आतसम बिही फलन तज़िलू अबदा, हिकिड़ी मां अहिड़ी शयूं तव्हां वटि छॾे थो वञा जो हुनखे चंबड़ी पवंदव त कॾहिं गुमराह थींदो। कहिड़ो? अमरन बयीनन, उहे ॿई सवलियूं आहिनि, माना उहे आसान आहिनि। किताबुल्लाह व सुन्नत नबी, किताब ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। क्लास 43 जेको आहे सो इस्म वातियू अन अमर अलैकुम अबदन हमशीन मुजद अकाम फ़ीकुम किताबुल्लाह। जेकॾहिं तव्हांजो जेको अमीर आहे, छा जमायत जो अमीर हूंदो, जेकॾहिं उहो अमीर हबशी चप कटियल अथसि पर क़ुर मुताबिक़ तव्हां सां मुआमिलो करे थो त उनजी ॻाल्हि ॿुधो ऐं इताअत कयो। हाणे शायदि बाक़ी मुंहिंजा 4 क्लास बचा आहिनि, पर टाइम कोन बचियो आहे। इनशा अलाह ताला पोइ मां इहे क्लास वरी मथे जुमे ते तव्हांखे ॾसींसि त 48 पूरा थींदा। हिन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं इंसानी मुआशिरत हिननि क्लासनि ते जेकॾहिं हले ऐं इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे त इस्लाम खां वधीक अमुन जो मज़हब थी नथो सघे। ॿुधाए जेकॾहिं हिननि शयुनि ते असां हलूं ऐं अमरीका वारा, बर्तानिया वारा, हिंदू भाउर जेकॾहिं इन्हनि कानूननि ते हलनि जेके अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिए थो, अञा 4 उन में रहियल आहिनि, जंहिंमें आहे त जेको आहे सो मां हौज़े कोसर ते तव्हांजो इंतज़ारु कंदुसि ऐं के माण्हू मूंखे चवंदा त इहो तव्हांजा उमती न आहिनि जो हुननि बिदअतूं कयूं हुयूं, इहे क्लास में अचनि था। अॻिते 2-3 ॻाल्हियूं मां इनशा अॻे जुमे ते ॾसींदुसि त इंसानियत में अमुन अची वञे, ठापुर अची वञे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन्हनि ॻाल्हियुनि ते हलणो आहे न, सिर्फ़ु असीं उन जे लाइ नारा हणूं ऐं जशन कयूं ऐं हिननि ते हलूं ई कोन, त इहो त कोन्हे को। त पाण फरमायूं त जेको आहे सो मन अहिया सुन्नती फ़क़त अहबनी, जंहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते हलंदो सिर्फ़ु इन जी मूंसां मोहबत आहे। अचो त अॼु असीं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत वारा थी उन जी हिननि ॻाल्हियुनि ते हलूं। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।